ऐं मुंहिंजो को बि अदुल नथो थिए। मूंखे पंहिंजो पुटु ईअं नथो चवे तूं बि असांजी माउ आहीं। कंहिं महिल कुहाड़ियूं खणी मारण ईंदो आहे, कंहिं महिल झेड़ा कंदो आहे। मां हुत हुत पंहिंजो पेट पालींदी आहियां। तंहिंजे करे मुंहिंजी न्याणी जेका अकबर हुलीअ खे नाले नवीदा ॾिनल आहे। छोकिरो नंढो 10-15 सालनि जो आहे, जेको उहो बि दाबा मूंखे ॾेई रहियो आहे त तूं छा कंदी असांखे क्यों में कुझु संग घिनंदीअं। मां राति चयोमांसि त मुंहिंजे छोकिरी चयनि मूंखे राति दाबा ॾिनई त मां कतां बि छोकिरी न छॾींदसि। मुंहिंजो अलाह खां सवा ॿियो किली न आहे। मुंहिंजो जेको भाउ हो राजा भट्टी, उन खे मां दाहूं ॾेई ॾेई बचनि जा कसम विझी विझी जेका मां बराबरि हुनजी भेण आहियां। हुन मुंहिंजो अॼु ताईं को अदुल न कयो आहे। मां यतीम आहियां, मां ग़रीब आहियां। मुंहिंजे घर मां इहो झेड़ा झटा ज़ुल्म जेके अकबर जी धीअरूं कराए वठियूं आहिनि उहे हटिया वञनि। जे न हटिया वेंदा त मुंहिंजे घर में इहे ज़ुल्म थींदा, मुंहिंजे घर में खून थींदा। पर हिकु चकर बि न थियो आहे, 10 चकर थियो आहे। जेके मुंहिंजा बच्चा मरी चुका आहिनि राजनि खे ख़बर आहे। मुंहिंजे भाउ ख़ुदि राजा भट्टीअ खे ख़बर आहे। हींअर इहो चाहियूं था त मुंहिंजी धीउ जेका नवीदा आहे उनखे सेखारे ऐं हुनखे सबक़ु पढ़ाए त तव्हांजा ॿाहिरि सॻा न आहिनि, निका आहिनि। तव्हांजो भाउ जेको अकबर हुजे उन ऐं उनजी घरवारी उन न्याणियुनि खे इहो अकुल न सेखारियो आहे त तव्हांजी ससु आहे उनखे मानी टुकुर ॾियो त काॾे क़दम न खणंदी। मां पंहिंजो माछनि में चांजियुनि में ऐं मां मोटमणनि में मानी खाई पंहिंजो पेट गुज़र कंदी आहियां। उनजो शायदि मुंहिंजा पुट अयाज़ अली, दिलदार अली ऐं पारो शाहिद आहे त मां पंहिंजे घर जी टगड़ी न खाईंदी आहियां। मुंहिंजे भाउ खे इहो न पियो चुकाए त अकबर हुलीअ जूं छोकिरियूं एॾियूं ॾिघियूं हुयूं ऐं मुंहिंजे पुटनि खे पादर हणनि पिया थियूं। मुंहिंजा पुट जेके मुंहुं खीर खणी मुंहुं पोरिया करे मारनि जा रत पित धोई मुंहुं जवान कया आहिनि। मूं हींअर ताईं पंहिंजे पुटनि मां सुख न लधो आहे टगड़ीअ जो। तंहिंजे करे मुंहिंजो जेको बयानु ई आहे अकबर हुलीअ जे ख़िलाफ़ु आहे। कॾहिं बि मुंहिंजो पुटु मंठार, मुंहिंजो पुटु गुलज़ार पाण खे रननि जे करे फाही ॾेई मारनि था त उन जो बयानु ऐं अदुल मुंहिंजो इंसाफ़ पुलिस प्लेस क्लब वारा कंदा जो मां बेवाई औरत आहियां। जेको मुड़ुसु मुंहिंजो जॾड़ो आहे, जेको कटंग खां पंजड़ो आहे, मूंखे खाराइण पीआरण जहिड़ो न आहे। मां उनखे बि कॾहिं न चयो आहे त मूंखे अॼु टगड़ी जो अटो ॾे त मां खावां। ख़ुदा जे वास्ते, रब जे वास्ते, इन अकबर जे हुलीअ जे घर जे ख़िलाफ़ु मां दायां वेठी। मुंहिंजे बचनि तां ज़ुल्म हटायो वञे, मुंहिंजे बचनि जी ऐं आज़ादी थियो वञे। जे वेहनि था त पंहिंजो ख़ुशीअ सां वेहनि, जे निकिता हलिया था वञनि त मुंहिंजो उन्हनि सां एतिराज़ न आहे। उहो मुंहिंजो बि घरु न आहे। मां बेवाई आहियां, रखी मां पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाए सघंदसि, न ॿियनि सां ॻाल्हाए सघंदसि। जो मुंहिंजा पुट रुॻो झेड़ो था कनि, रुॻो विढ़नि था, ॿुहारियूं खयूं बीठा आहिनि। मूं मुख़्तियार पुटु पंहिंजे जो एवज़ बि खणी अकबर हुलीअ खे ॾिनो, पुटु रहाए छॾियमि। मां पंहिंजा पुट शेरल भट्टी ठारू शाह जो उहे पुट 4 माण्हू रन ज़ाल थी मां खयो आयसि। तंहिंजे न वठी रहियसि त तव्हां मुंहिंजो पेट पालियो। मां पंहिंजो पेट पिनी पालियो। ख़ुदा जे वास्ते अकबर हुलीअ जे बचनि खां ज़ुल्म खां मुंहिंजे बचनि खे बचाइनि। जेको रोज़ रोज़ फ़रियाद कयो मुंहिंजे पुट अयाज़ खे, मुंहिंजे दिलदार खे पधरायो बीठा आहिनि घाणनि ते। ॿुधी इहो ज़ुल्म मूंसां आहे। मुंहिंजा बच्चा धार आहिनि जिन्हनि जे मुंहं लाइ मां सिकी मुई आहियां, जिन्हनि जी परेशानी ॾिसण लाइ मां सिकी मुई आहियां। पंहिंजूं धीअरूं नथियूं पलजनि, असांजे घर में जहिड़ा वेठा विझराइनि। इन अलाह जे सदके, साईं जे सदके मूं बेवाई औरत जी बयानी गिननि। मुंहिंजो भाउ जेको आहे हुननि जे तरफ़ आहे। मुंहिंजी न्याणी बि मुंहिंजे भाउ फसाई हुई, मूंखे गारियूं ॾेई, मूंखे बुजा ॾेई, मुंहिंजा ॾूंढ पटे। राजा भट्टी, अब्दुल गफूर भट्टीअ जो पुटु, उन बि मुंहिंजो इंसाफ़ न कयो आहे। उनखे हिकु पुटु आहे, इहे लफ़्ज़ चवे त न आहिनि त मां पंहिंजे भाउ खे गुज़रणो ॾियणु ज़रूरु ॾींदसि। त भाउ मुंहिंजा मां ॾोहियाणी, तूं ॾोही ई न आई।
हुननि खे को बि दाबो नथो ॾिए रंधे मूंखे थो चवे महिरबानी